मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़यामत जूं निशानियूं ॿुधायो, क़यामत जे अचण खां पहिरियां कहिड़ी निशानी ज़ाहिर थींदी? साईं क़यामत जूं निशानियूं मां ॿुधायां, सभ खां पहिरियां क़यामत जी निशानी अल्लाह जे नबी जो हिन दुनिया में अचणु आहे बसि। हा, जो अल्लाह जे नबी फरमाए मुंहिंजे दरमियान ऐं क़यामत, अल्लाह जे नबी फरमाए हे आहे बसि, हे मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हे क़यामत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया, ईअं सम्झो क़यामत क़रीब आहे, छो त आख़िरी ज़मान नबी आहिनि न। ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि न, त आख़िरी नबी खां बाद में कोई नबी ईंदो या भला? त ॻाल्हायो नथा, कोई बि न ईंदो न। त उनखां बाद में जेकॾहिं ईंदी, छा ईंदी पोइ? उहो क़यामत ई ईंदी न, ॿियो कुझु बि न। क़यामत जूं घणियूं निशानियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमाए नाफ़रमानी वधी वेंदी, शराब जेको आम पीतो वेंदो, क़तल जेको आम कयो वेंदो, औरतूं बेहाई वारो लिबास पाईंदियूं, कपिड़ा पाइण खां बाद में बि औरतूं उघाड़ियूं हूंदियूं, म्यूज़िक आम थी वेंदो, ऐं माण्हू मस्जिदुनि ते मस्जिदूं ठाराए करे उन ते फ़ख़ुरु कंदा। हा साईं, हे असांजे मक़सदनि जी मस्जिद आहे, ॾिसो था न, बुरोनि जी मस्जिद खां भली आहे। वरी बुरो ई मस्जिद ठाराइनि, असां बुरोनि जेकी मस्जिद ठाराई आहे मक़सदनि जी मस्जिद खां ॾाढी ज़बरदस्त आहे। हा साईं, मस्तूनि मस्जिद ठाराई आहे, मक़सदनि जी मस्जिद खां भली आहे। फ़ख़ुरु हलंदो आहे न? हले थो, तव्हांखे ख़बर न आहे, मूंखे ख़बर आहे। माण्हू मस्जिदूं ठाराए करे पोइ चवंदा आहिनि असांजी मस्जिद जहिड़ी शहदाद कोट में किथे बि मस्जिद न आहे। मसलन थोरो शेखनि ठाराई न, त शेखनि जो त असांजी मस्जिद जहिड़ी शहदाद कोट में मस्जिद न आहे। हे असांजी मस्जिद ठही न, असांजो हिन मस्जिद जहिड़ी का बि मस्जिद न आहे। त इहा बि क़यामत जी वॾे में वॾी अल्लाह जे नबी फरमाए निशानी आहे। त उहो काफ़ी निशानियूं ज़ाहिर थी चुकियूं आहिनि।